दोस्तों नमस्कार। हिन वक़्तु मां वेठो आहियां श्री लक्ष्मण भंभानी साईं जन सां गॾु जयपुर में मुंहिंजो अचणु थियो ऐं दादा जन खे मां 2 पुस्तकूं ॾिनियूं, खोटा सिक्का तोबिन, नारी साहब जी लिखियल शाइरी ऐं सिंधी कहाणी जो किताबु बदिले जी बाहि लक्ष्मण देव बिजलाणी साहब जन जो। सो हिन मौक़ो फ़ाइदो वठंदे अचो दादा जन सां कुझु ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। दादा, हाणे तव्हां सां वाक़फ़त पुराणी आहे, तव्हां सिंधी साहित्य में केतिरो ई कुझु कयो आहे, विशेष कर तव्हां जेके कहाणी लिखियूं आहिनि ऐं नाटक आहिनि लिखिया आहिनि त उहे वक़्त ते आकाशवाणीअ में या उनजो स्टेज ते मंचन थियो आहे, उन जे विषय में तव्हां कुझु ॿुधाईंदा? तव्हां जेके कहाणी लिखियूं आहिनि त हक़ीक़त में मां मूल रूप सां कहाणीकार आहियां जी, पर उन सां गॾोगॾु मां शौक़ु में अची रंगमंच ते अदाकारी बि कंदो हुउसि जी। अदाकारी कंदे कंदे जेको आहे सो मूंखे बि शौक़ु थियो त छो न मां बि जेके आहिनि से मज़ाक़िया नाटक लिखां, कुझु एकांकियूं लिखिया ऐं उन हिसाब सां मूं एकांकियूं लिखणु शुरू कयूं। मुंहिंजो एकांकियुनि जो संग्रह आहे मम्मी मोटी आ जी। ऐं उन खां पोइ साहित्य अकादमीअ मुंहिंजे मथां जवाबदारी रखी त मां सिंधी एकांकियुनि जो जेको एवज़ी मजमूओ आहे उहो बि कलेक्शन करे छपाराए उन्हनि खे ॾियां। उहो पिणु मुंहिंजो आहे सिंधी एकांकी जेको साहित्य अकादमी, सिंधी साहित्य अकादमी, मरकज़ी साहित्य अकादमी उन्हनि छपाए पधिरो कयो आहे, जंहिंमें 20 नाटक नवीसनि जा सुहिणा एकांकियूं नाटक आहिनि जेके वक़्त ब वक़्तु मंच ते थी वियूं आहिनि। मुंहिंजियूं कुझु एकांकियूं आकाशवाणी तां जयपुर तां आयूं आहिनि ऐं उन खां सवाइ उन्हनि जो वरी जेको आहे नसर आकाशवाणी भुज तां, आकाशवाणी अहमदाबाद तां वरी थियो आहे। मुंहिंजियूं कुझु रचनाऊं दर्सी किताबनि में बि शामिलु आहिनि जेके MA ऐं BA जे कोर्स में पढ़ी वेंदियूं आहिनि। असां जयपुर में हिते सिंधियत जी हलचल में तमामु घणो बहिरो वरितो। उन वक़्तु असां के नौजवान हुआसीं, असांजो श्री सुंदर अगनाणी, असांजो भाउ वासुदेव सिंधु भारती ऐं मां। असां जयपुर में सिंधियत जी ख़ूब हलचल हलाई। वॾा जेके लेखक हुआ, कीरत बाबाणी, पोपट हीरानंदाणी, AJ उत्तम, उन्हनि खे वक़्त ब वक़्तु घुराए उन्हनि जा प्रोग्राम कंदा हुआसीं ऐं वक़्त ब वक़्तु असां दिल्लीअ मां जेके आहिनि ग्रुप घुराए ऐं बॉम्बे मां ग्रुप घुराए उन्हनि जा नाटक हिते मंच ते कया ऐं सिंधियत जो तमामु घणे में घणो प्रचार कयो। सरकार जे तरफ़ां हर हिकु राजधानीअ में रविंद्र मंच ठाहिया विया। जयपुर में जेको रविंद्र मंच ठहियो उहो तव्हांखे ॿुधाईंदे फ़ख़ुरु थो थिए त उन में पहिरियों सिंधी प्रोग्राम असांजी सिंधी साहित्य सभा कयो, जेका मकानी सभा हुई ऐं उन में पहिरियों नाटक कयो ऐं सो बि टिकेट सां। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सरकार उनखे टिकेट ते टैक्स माफ़ु कई, जेको मनोरंजन कर जी जेका टैक्स ईंदी आहे सा माफ़ु कई ऐं असां सुर्गवासी हरिकांत जो नाटक कयो आख़िर जीत असांजी ऐं उन सां गॾोगॾु संदनी हिकिड़ो ॿियो नाटक हो मकान ख़ाली आहे। उन सां जयपुर में नाटकनि जे मंचनि जी हिकिड़ी शुरूआति थी, जेका अॻिते वली तमामु घणी फैलिजी वई ऐं पोइ काफ़ी नाटक रविंद्र मंच ते थींदा हुआ ऐं अलॻि जेके हिते संस्थाऊं हुयूं उहे पंहिंजनि प्रोग्रामनि में ॿियनि प्रोग्राम सां गॾु नाटक जो इस्म ज़रूरु रखंदा हुआ ऐं उहे नाटक जो इस्म हमेशह पछाड़ी में रखंदा हुआ, जीअं माण्हू नाटक जे अट्रैक्शन में वेठा हुजनि ऐं पछाड़ीअ ताईं प्रोग्राम ॾिसी पोइ वञनि। अहिड़े नमूने सां असां सिंधियत जे प्रचार में बि अॻियां रहियासीं। जिते बि सिंधी साहित्य सम्मेलन थींदा हुआ उते असां ज़रूरु वेंदा हुआसीं ऐं उते वञी बहिरो वठंदा हुआसीं। असांजो दोस्त सुंदर अगनाणी उते सिंधी जेके कलाकार हुआ उन्हनि जे तस्वीरनि जो नुमाओ लॻाईंदो हो ऐं तमामु उहे नुमाओ कामयाबु विया। असां महिनतूं करे
खोखा भराए अलॻि अलॻि जेके सिंधी चित्रकार हुआ उन्हनि जा चित्र खणी उन्हनि सेमिनारनि में वेंदा हुआसीं ऐं उते वञी उन्हनि जो प्रदर्शन कंदा हुआसीं। जवानीअ में असां एॾो कमु कयो जो असांखे ख़ुदि अॼु अजब थो लॻे त असां केतिरो न कमु कंदा हुआसीं ऐं रेलुनि में थर्ड क्लास में बिना रिज़र्वेशन जे पट में वेही सुम्ही कीअं बि करे ऐं असां दिल्लीअ वेंदासीं, बॉम्बे वेंदासीं ऐं उते वञी जेके बि कार्यक्रम थींदा हुआ सिंधियत जा उन में पंहिंजी हाज़िरी ॾींदा हुआसीं। असांखे फ़ख़ुरु आहे त असां सिंधियत जो जेको जज़्बो जयपुर में जॻायो उन जो तमामु घणो असरु थियो आहे ऐं अॼु जयपुर में राजस्थान सिंधी अकादमी ठहियलु आहे जेका सिंधियत जो सुठो कमु पई थी करे ऐं उन सां गॾु ॿियूं जेके संस्थाऊं आहिनि से बि सिंधियत जे बारे में सुठो कमु करे रहियूं आहिनि। दोस्तों, हीअ मुलाक़ात शॉर्ट मुलाक़ात हुई असांजे सिंधी अदीब साहित्यकार साईं लक्ष्मण भंभाणी जन सां गॾु अॼु 28 नवंबर 2018 जयपुर। ऐं मां ई चाहींदुसि त इहो सुरभि पत्रिका आहे उन जे विषय में शॉर्ट में ॿुधाईंदा। दोस्तो, असांजो सिंधी साहित्य अथाह आहे, उन में हज़ारे किताब आहिनि, पर छाकाणि त उहे सिंधी लिपीअ में हुआ जंहिंखे अरबी लिपि था चवनि, उन करे जेके असांजा जवान हुआ या जेके गैर सिंधी हुआ उन्हनि खे सिंधी साहित्य जी का ख़बर ई कोन हुई। उहे चवंदा हुआ त सिंधीअ में त साहित्य आहे ई कोन। असां गैर सिंधियुनि खे इहो ॾेखारण लाइ त न, सिंधीअ में बि तमामु वॾो तमामु जेको आहे सुठो साहित्य आहे ऐं उहो जेको आहे तव्हांखे असां पढ़ण लाइ ॾींदासीं। असां उन्हनि जो तर्जुमो करे सुरभि नाले हिकु छमाही मख़ज़न शुरू कई जंहिंजो संपादक ऐं प्रकाशक मां हुउसि। शुरूआति में मुंहिंजा साथी श्री सुंदर अगनानी, वासुदेव सिंधु भारती ऐं डॉक्टर कमला गोकलाणी मूंसां गॾु हुआ, पर आहिस्ते आहिस्ते पोइ उन्हनि हथु कढियो ऐं मां समूरी जवाबदारी पंहिंजे मथां खणी पंहिंजे हरा घरा ॾेई उहा मैगज़िन हलाई। 18 साल यका उहा मैगज़िन हली ऐं उन्हनि जा 36 इशू लगातार निकिता। पर अफ़सोस जो हींअर मूंखे ग्लूकोमा जी तकलीफ़ जे करे ॾिसण ऐं पढ़ण जी मनाही आहे। मां ॾिसी कोन थो सघां, पढ़ी कोन थो सघां, इन करे मजबूरन मूंखे उहा मैगज़िन बंदि करणी पई, जंहिंजो मूंखे तमामु घणो अफ़सोस आहे। उहा मैगज़िन केतिरनि ई प्रोग्रामनि में, केतिरनि ई सम्मेलन में, केतिरनि ई हिंदी जॻहियुनि ते उन्हनि जो ज़िक्र ईंदो आहे त इहा हिकिड़ी प्रतिनिधि मैगज़िन हुई जंहिं सिंधी साहित्य जो सुहिणे में सुहिणो मयारी साहित्य हिंदीअ में जेको आहे मुयसरु करायो। उन में शाइरी हुई, कहाणियूं हुयूं, नाटक हुआ ऐं सभु कुझु हो जेको असां ॻोल्हे चूंडे मां उन में शामिलु कंदोसि। ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां पंहिंजे जेके मुंहिंजा महदूद दाइरो हो उन में रही बि सिंधी साहित्य जी इन मैगज़िन जे द्वारा तमामु घणे में घणे सहायता कई ऐं अॼु सिंधी साहित्य हर हंधि फैलियलु आहे ऐं इहा मैगज़िन जेका आहे रेफरेंस तौरु कमु आंदी वेंदी आहे। तमामु घणी ख़ुशी थी तव्हां सां मुलाक़ात करे। हरिओम, नमस्कार। नमस्ते, शुक्रिया।